अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं अब्दुल मोमिन जुनू तव्हांखे हिकु इंतहाई अहम ऐं ॾुखियंदड़ ख़बर ॾियूं था त काज़िमत पुलिस थाणे जे अध में वाक़िए ॻोठ बख़्शनवाला जे भरिसां अली नवाज़ उन जे केले जे बाग़ मां खजे जे वण में टंगियल लाश हथ कयो वियो आहे। टंगियल लाश खे केले में कमु कंदड़ मज़दूरनि ॾिठो, जिते मकान माण्हुनि ॻोठाणनि अची लाश जे सुञाणप कई त ॻोठ बख़्शनवाला जो रहवासी रासको कमु कंदड़ पोरिट शाहनवाज़ बहिराणी हो। अहिड़े वाक़िए जो काज़िमत पुलिस खे इतलाह कयो वियो। पुलिस वाक़िए वारे हंध ते पहुची लाश खणाए मक़ामी रूरल हेल्थ सेंटर अस्पताल पहुचायो, जिते पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। पुलिस वाक़िए जी जांच शुरू करे छॾी आहे। ॿुधाए पियो वञे त फोती शख़्स 3 ॾींहंनि खां गुम हुयो। वारसनि पारां ॻोल्हा कई पई वई। अॼु संदसि जो लाश टंगियल मिलियो आहे। फोतगीअ जो कारण मालूम न थी सघियो आहे। सिंध रियल एस्टेट एजेंसी सेल्स एंड परचेज ज़रई ज़मीन घर प्लाट दुकान की ख़रीदारी खपाइण या किराए ते ॾियण लाइ राब्तो कयो। प्रोपराइटर हमीद रज़ा अंसारी ऐं शाद ख़ान जुनू। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ी अहमद।